अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। चकशाबादपुर मां मोहम्मद रमज़ान मलिक की ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर माथेलो लॻ मसूआ जी बिजली केतिरनि ॾींहंनि खां कटियल। लियाकत अली कोराई, अब्दुल लतीफ़, शहबाज़ कलवड़ में गैर क़ानूनी मसूआ जी 11,000 लाइन कटे छॾी आहे, जंहिं सबबि स्कॉप खाते जूं सवें ट्यूबवेल्स बंदि। आबादगार परेशान। वापडा अमले जी मिली भगत सां तक़रीबन 30 खां मथे पोलिंग तां किरोड़ें रुपयनि जी मालियत जूं तारूं, स्कॉप खाते जे ट्यूबवेलनि जूं मोटर, ट्रांसफार्मर ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी थी वियो आहे। केतिरनि ॾींहंनि खां बिजली आहे ई कोन, जंहिं सबबि सवें एकड़नि ते बीठल फसल फुकण लॻो आहे। केतिरा ई ॻोठ बिजलीअ खां महरूम। आबादगारनि चयो त SDM सखर, वापडा ऑफिसर घोटकी, मीरपुर माथेलो ऐं वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध खे अपील कयूं था त जल्द खां जल्द नोटिस वठी करप्ट अमले ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजी बिजली बहाल कई वञे, असांखे वधीक नुक़सान खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो।